अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु जो असांजो प्रोग्राम आहे कारे जबल जो, जेको कुझु वीडियोज़ में मूं ज़िक्र कयो तव्हां सां। अॼु हलंदासीं इंशाल्लाह कारे जबल। हीअ तव्हांखे नज़र अचे पियो लास्ट वारो जबल। इंशाल्लाह कुझु ई देरि में असीं हिते मौजूदु हूंदासीं। कहिड़ा रस्ता आहिनि, कीअं आहिनि, कहिड़े रूट खां वञिबो, इहो सॼो तव्हांखे ॾेखारींदासीं। दोस्तों हिकिड़ी सवारी असांजी हीअ आहे 125, जंहिं ते असीं 3 माण्हू सवार हूंदासीं। पाणी बि खयो असां गॾु। जमाल मिराज भाई जी बाइक खणी वियो आहे, पंप खणण वियो आहे। अचे त पोइ निकिरूं था इंशाल्लाह। जमाल भाई पुॼी वियो पंप खणी। थोरो ख़्याल सां बाइक हला, कीअं पियो हलाईं तूं? हीअ मिराज भाई जी बाइक हिकिड़ी ऐं हीअ हिकिड़ी असांजी 125। हाणे माशाल्लाह मिराज भाई जी बाइक में हवा भरिजी वई आहे, हीअ बि रेडी आहे। बसि हाणे हलूं था। असांजी रवानगी थी वई आहे कारे जबल जी तरफ़। जमाल भाई जो पंप है जेको इस्तेमाल थी चुको है। हाँ, हवा भरिजी पर हाणे कमु ईंदो आहे न। दुआ कर न अचे कमु। हीअ ॾिसो हीअ रूट, हीअ वञे पियो कारे जबल ते। दोस्तों साम्हूं परे कारो जबल नज़र अचे पियो। हाणे हितां खां थोरो हेठि लहंदासीं, पोइ वरी कारे जबल जी तरफ़ चढ़ाई कंदासीं। कोसो जबल हितां खां बि ज़ाहिर है। साम्हूं हाणे थोरो ज़ाहिर थी वियो आहे कारो जबल। ॾिसो कारे जबल ते कमु हली रहियो आहे। हे ॾिसो सीन थी वियो, कुतो पोयां पइजी वियो पर बचत थी। तेज़ मथां वरी पुठियां ईंदो। हे ॾिसो बकरियूं। कारे जबल ते कमु हली रहियो आहे। क्रैश प्लांट लॻो पियो आहे कारे जबल ते। हितां ही पत्थर क्रश थी कंपनियुनि ॾांहुं वेंदो आहे। पत्थर क्रश थी बिल्कुलु पाउडर फॉर्म में हिते जमा थियल आहे। क्रशिंग जो कमु पियो हले हिते। हे सभु क्रश मटीरियल आहे। हे ॾिसो असांजे आस पास हे सॼो क्रश मटीरियल। छा करी यार? हाँ छा थियो बीह रहियो हिते? यार असीं त आहियूं फस्ट टाइम आयल आहियूं। मेराज भाई आयल आहे हिते। मेराज जी ॿुधाईंदो कहिड़े पासे हलणो आहे? ऐं हिन पासे ही रोड पियो वञे, हेॾां छा आहे? अच्छा पोइ असांखे अंदाज़ो कोन्हे, भले ॿिन्ही जॻह ते हलंदासीं। ॾींहुं पंहिंजो आहे। पहिरीं हेॾां हलूं? ठीकु आहे हलो डिसाइड थी वियो। हिकिड़ो ही रोड वञे पियो ऐं ॿियो ही रोड आहे। फ़िलहालु पहिरीं हिन रोड जी तरफ़ ईंदासीं। अड़े उहे ड्राइवर असांखे छॾे वञे पियो। चढ़ाई हिन करे ड्राइवर अकेलो हलियो वियो। हालांकि 125 आहे, पोइ बि ईअं पियो वञे। पोयां ॾिसो क्रश प्लांट। साम्हूं कुझु नज़र नथो अचे। बिल्कुलु ई एॾो ऊचाई ते आहियूं असीं। अचु में अचु, छॾे कोन पियो थो। हीअ आहे कारो जबल। तमामु ऊचाई ते आहियूं असीं। गोरखिल खां घटि ही बि कोन्हे। हीअ सुठो पॉइंट आहे टूरिज़म जे लाइ। जमाल भाई अञा केतिरो सफ़र आहे, को अंदाज़ो? 5-10 मिंट। 5-10 मिंट? पहिरीं आयो आहीं? मथे पुॼी विया आहियूं। पहिरीं कॾहिं आयो ई कोन्हे वरी 5-10 मिंट? आउं बि कोन आयो। हाँ असीं 2 जगह
ही ॾिसो असांखे ज़रे ज़रे बाइक वारो लाहे छॾींदो आहे छा आहे उस्ताद 125 में पोइ बीहो रहंदो हेॾी त चढ़ाई बि कोन्हे पोयां वज़न इलाही पोयां अॻियो टायर मथे हे पुठियां वेठो आहे वज़न 72 किलो तूं हिन करे आउं त यार 63 किलो त काउंट ई कोन्हे बस डेट है हा त पोइ 63 आहियां न नाज़रीन मुंहिंजे ख़्याल में पहुची विया आहियूं असीं त फस्ट टाइम असांखे ख़बर कोन्हे अलाए पहुची त विया आहियूं पर कारो नज़र त कोन अचे कारो जबल ही त अछो ई अछो लॻो पियो जबल अच्छा हे हितां रोड हिते ख़तमु आहे पर हितां मथे चाढ़णी पवंदी बाइक छो जो असल जेके नज़ारा व्यू नज़ारा जेके आहिनि उहे हुन पासे कान हलो थोरो पंधु हलणो पवंदो हाणे मथे अची विया आहियूं बसि हाणे व्यूज़ जेके आहिनि न जेके नज़ारा आहिनि कारे जबल जा कारे जबल खां जेके अॻिते नज़र ईंदा आहिनि उहे अॻियां आहिनि हीअ ॾिसो हीअ असीं कारे जबल जी चोटीअ ते आहियूं दोस्तो फाइनली असीं कारे जबल जी चोटीअ ते पहुची विया आहियूं वॾो मुश्किल रस्तो हो शुरू में त आसान हो पर एंड में जेको आहे न रस्तो ख़तमु हो ऐं असांखे पंहिंजो रस्तो ठाहिणो पियो उहो थोरो मुश्किल हो पर हाणे अव्हांखे व्यू ॾेखारियूं था हिन तरफ़ हीअ ॾिसो हीअ आहे असल व्यू हीअ ॾिसो हीअ असांजो पंहिंजो कोहिस्तान में कारो जबल आहे हिकु गोरख हिल न आहे असांजो पंहिंजो कारो जबल हीअ ॾिसो माशाअल्लाह छा त नज़ारा आहिनि सफ़र कीअं गुज़रियो सफ़र सफ़ा VIP न गुज़रियो थको त कोन हुई न थको छा न हुअसि कीअं हो सफ़र सफ़र सुठो ॾाढो तूं अॻे बि ईंदल हिते शायदि असांजो फस्ट टाइम आहे हा जमाल भाई नज़ारो कीअं लॻो कारे जबल जो तूं त सफ़ा थकल लॻो पई को का एक्साइटमेंट को एनर्जी किथे आहे एनर्जी मेराज जे हथ में बुख लॻी आहे हिनखे एनर्जी वठि एनर्जी खा पोइ असांखे ॿुधा त कीअं पियो लॻे तोखे हा हाणे ॿुधा लेस भली है लेस भली आहे नज़ारो कीअं आहे नज़ारो VIP पर जगह वहां वाली ठीक हो वहण वारी जॻह चयो त सुठी कोन्हे ठाराईंदा ही हिते वेही सघे थो ही पथर ॾिसो न पर घुमते न हा ही ॾिसो ही असांजो ॻोठु जेको तव्हांखे मां असांजे घर मां जेको जबल ॾेखारियो उहो हीअ आहे जिथे असीं हींअर बीठा आहियूं हाणे हितां खां असीं अगरि ज़ूम करियूं त असांखे कुझु नज़र नथो अचे बसि कोज़ो जबल थोरो मामूली नज़र अचे पियो असांजो ॻोठु त ग़ाइबु थी वियो सफ़ा एॾो परे ऐं एॾो मथे ऊचाई ते अची आहियूं जो असांजो ॻोठु नज़र ई कोन अचे हिते आया आहिनि ख़ासि हीअ बसि चिप्स ऐं छा फिंगर फ्राइज़ वग़ैरह इहे स्नैक्स खाइणु पानी पानी ॾे महिरबानी तो जो वनु जो फिंगर फ्राइज़ ऐं ही लेज़ चिप्स वठी आया आहियूं ॻोठ मां ऐं गॾु पाणी खणी आया आहियूं वहण जी जॻह कोन्हे आई तूं कीअं वेठो आहीं वॉशरूम में वेठो आहीं या वो हिन ख़बर नहीं वो पोयां वेठो सोचने आवाज़ ॾियनि जियो मतो जो छोटा भाई मुंहिंजा वीडियो ठाहे जमाल टिकटॉक जो आहे ये जमाल भाई फोटोग्राफी में लॻो पियो आहे फोटो हलाए वीडियो पियो भरे वीडियो कीअं पियो लॻे तोखे हिते बेहतरीन है मेन चीज़ है तो नेटवर्क भी कम करे तो जेज है 4G न जोंग ऐं जेज़ जो फुल 4G नेटवर्क कम पियो करे हिते इहा हिकिड़ी सुठी चीज़ आहे जमाल भाई छा त व्यू आहे दोस्तों हेॾा व्यू ॾिसो केॾो माशाल्लाह बहितरीनु व्यू आहे
सफ़ा नारायण कागान वारा नज़ारा मूंखे यादि अची विया। घर बैठे दोस्तों व्यू चेक करियो ऐं मुंहिंजो चश्मो बि चेक करियो। मुंहिंजो कोन्हे मेराज जो आहे मणी फ़िलहाल थोरी देरि जे लाइ किराए ते वरितो हुन खां। हिन तरफ़ view सही आहे न? दोस्तों फोटोग्राफी पई थिए पोयां। लोकेशन सफ़ा VIP मस्त लोकेशन आहे। असल में असांखे एहसन इक़बाल जे अचण खां पोइ अचणो हो, पर हिकिड़े छोकिरे खे सफ़ा ज़्यादा जल्दी हुई, जमाल हुनखे जल्दी सुभाणे हुनखे वञिणो आहे कमु धंधे ते। मूंखे बि कुझु ॾींहंनि खां पोइ कमु धंधे ते वञिणो आहे। टाइम ॿिन्ही वटि घटि हो, हिन करे असीं अॼु ई अची वियासीं। सो एहसन इक़बाल भाउ सॉरी, जमाल भाई त हिते बि अची जेको न हिते बि गेम में त कोन्हे पर टिकटॉक में हिते बि लॻो पियो। छा थियो बोर पियो थी छा? अहिड़ी लोकेशन प्यारी लोकेशन ते बोर पियो थी? हीअ ॾिसो ऐं लोकेशन चेक करियो। हीअ ख़ुशीअ मां नचे पियो, हिनखे सफ़ा ज़्यादा ख़ुशी आहे हिन लोकेशन ते अचण जी। हेॾा पिक्चरिंग सौदबाज हले पई पर सफ़ा ख़तरनाक जॻह ते बीठल आहे। ऐं त इहे सजेस्ट कंदुसि हिनखे त थोरो एहतियात करे, एहतियात ज़रूरी आहे। लोकेशन त सफ़ा VIP आहे। हाणे वरी असीं जेको विच में तव्हांखे ॿ रूट ॾेखारियासीं, हिन तरफ़ असीं अची वियासीं। हाणे ॿियो जेको रूट हो उन तरफ़ हाणे था वञूं। हुते हिकिड़ी न बल्कि काफ़ी माण्हुनि जूं क़बरूं आहिनि गॾु। हुते हिस्ट्रीअ में हिकिड़ो मिलिट्री जहाज़ जेको क्रैश थियो हिन जबल ते काफ़ी साल अॻु। जमाल छा पियो करी तूं? हिकिड़ी चीज़ खणी आई पंप, उहो बि तो टोड़े छॾियो। हेॾनि हिननि खे मस्ती चढ़ी आहे ॾिसो। जिथे वेंदा आहिनि न हिननि खे अलाए छा बितको आहे, अलाए छा आहे। हा इहा ॻाल्हि त आहे, कम जो कोन्हे। गेम कुॾण खां अलावा तुंहिंजो कमु छा आहे? हाणे हलूं था ॿी तरफ़, जेको ॿियो रूट ॾेखारियोसीं हुन तरफ़ वञूं था। जमाल खे हाणे विच में था विहारियूं, छो जो पोयां विहारियोसि था त बाइक जो अॻियो टायर मथे थियो थो वञे। दोस्तों बाइक वारा वञनि पिया ऐं आउं लही वियो आहियां। मूं चयो रस्तो ख़राबु हो, हिन करे मूं चयो उन्हनि खे तव्हां बि वञो, ऐं वरी पैदल थो अचां। उहा असांजो प्लान कारे जबल ते अचण जो हो एहसन इक़बाल सां गॾु। काफ़ी टाइम पहिरियां असांजी प्लानिंग थियल हुई त एहसन इक़बाल ईंदो छुट्टी करे, पोइ असीं वेंदासीं कारे जबल ते। पर जमाल भाईअ खे बि कमु धंधे ते वञिणो हुओ ऐं मूंखे बि कुझु ॾींहंनि खां पोइ कमु धंधे ते वञिणो आहे, पोइ टाइम कोन मिलंदो असांखे। इन करे कुझु ॾींहं घटि बचिया आहिनि, इन करे जेको आहे अॼु ई असीं कारे जबल ते अची विया आहियूं। बाक़ी एहसन भाउ तव्हां सां बि इनशाला अचिबो, बाक़ाइदे चांहि वांहि जो सामान बि खणी ईंदासीं, हिते अची गैदरिंग कंदासीं। दोस्तों गिदड़ बि नज़र अची वियो असांखे। तव्हांखे अलाए कैमरा में नज़र अचे पियो अलाए न, हीअ मथे पे चढ़े गिदड़, हीअ गिदड़ ॾिसो। ये उहा जॻह आहे जिथे अॼु खां काफ़ी साल पहिरीं 1949 में हिकु मिलिट्री जहाज़ क्रैश थियो हो। उहा जॻह तव्हांखे ॾेखारियूं था जिथे काफ़ी माण्हू शहीद थी विया हुआ मिलिट्री जा 1949 में। बाक़ी मुकमल तफ़सील सां तव्हांखे इंटरनेट ते हिस्ट्री मिली वेंदी हिन बारे में। हीअ कारे जबल जी लोकेशन आहे जिथे जहाज़ क्रैश थियो, मिलिट्री जहाज़ क्रैश थियो हिते। हलूं था वेझो, छो जो माण्हुनि जी लाशूं त लाज़मी ॻाल्हि आहे बिल्कुलु ई ख़तमु थी वियूं हुयूं। इन करे हिते हिकु निशानी जे तौर ते उन्हनि हिकिड़ी क़बर ठाही आहे ऐं उन ते हिस्ट्री लिखियल आहे थोरी घणी। वेझो खां तव्हांखे ॾेखारियूं था। दोस्तों हीअ उहा जॻह आहे जिथे जहाज़ एग्ज़ैक्टली क्रैश थियो हो ऐं हीअ ॾिसो निशानी जे तौर ते। Air crash on 12/12/1949.
हीअ उहा जॻह आहे जिथे तमामु जेके ॿिए पैसेंजर हुआ उन्हनि सभिनी जूं डेड बॉडीज़ जेके आहिनि उहे हिते हिकिड़ी जॻह ते उन्हनि विझी छॾियूं हुयूं ऐं हिन गुफ़ा खे मुकमल बंदि करे छॾियो आहे। बसि हीउ निम जो वणु बि तव्हांखे सिर्फ़ु हिते नज़र ईंदो। हीउ शायदि क्रैश खां पोइ कंहिं लॻायो हूंदो हिते निम जो वणु। दोस्तो इहे जॻहियूं तव्हां ॾिठियूं कारो जबल ते, तारीख़ी जॻह। बाक़ी हाणे शाम जो वक़्तु थी वियो आहे, सिजु लहण वारो आहे, मगरिब टाइम थियण वारो आहे। असीं बसि हितां हाणे वापसी था करियूं। उमेदु आहे त तव्हांखे हीउ व्लॉग बि पसंदि आयो हूंदो। अगरि आयो आहे त लाइक शेयर कमेंट ऐं सब्सक्राइब करियो। अल्लाह हाफ़िज़।